हयात पिताफी ऐं भरपासे में शदाणी दरबार तरफ़ां कोरोना खां बचाव बाबति आगाही मुहिम हलाई वई। अमित लाल शदाणी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में कोरोना बाबति रहवासियुनि खे ॼाण ॾिनी। उन मौक़े ते ॻोठाणनि में मास्क ऐं साबुण विरहाया विया। जॾहिं खेनि हथ धोइण बाबति ॼाण पिणु ॾिनी वई। ॻोठाणनि खे बग़ैर कमकार जे घरनि खां न निकिरण जो पिणु मशवरो ॾिनो वियो। कंदकोट वेझो कोरोना मुतासिरनि लाइ आइसोलेशन सेंटर क़ाइमु करे 16 ॼणनि खे तरसायो वियो आहे। कैडेट कॉलेज में कोरोना वायरस जे मुतासिर मरीज़नि लाइ आइसोलेशन कैंप क़ाइमु कई वई। अरिड़हं कमरनि में हंध बिस्तरनि समेत ॿियो बंदोबस्तु कयो वियो आहे। कैंप में ॻोठ बशीर खान लंजवाणी जे मर्द, औरत ऐं ॿारनि समेत 16 ॼणनि खे तरसायो वियो आहे। मुतासिरनि जी सार संभाल लाइ हिकु डॉक्टर पिणु मुक़ररु कयल आहे, जंहिं ते सिक्योरिटी जो इंतज़ाम पिणु कयो वियो आहे। ठठे जे सरकारी अस्पताल में मुबैना डॉक्टर जी ग़फ़लत सबबि मासूम नींगर फ़ौत थी वियो। ॻोठ मोहम्मद हसन नायूं जे रहवासी रोशन अली नायूं ॿुधायो त साह जी तकलीफ़ सबबि 2 वरियनि जे पुटु आर्यन खे इलाज लाइ आंदो। हुन चयो त डॉक्टर जी ग़लति इंजेक्शन लॻण जे नतीजे में पुट जो मौत थियो आहे। रोशन अली नायूं अपील कई त मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। हुन इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर रमेश कुमार ॿुधायो त ॿारु अस्पताल पहुचण खां अॻु ई फ़ौत थी चुको हुयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk